इस्लामाबाद गैस जी क़ीमतुनि में वाध बाबति IMF खे ॾिनल टाइम ख़त्म थियण में 2 ॾींहं रहिजी विया आहिनि, पर काबीना जी इक़्तिसादी राब्ता कमेटी जे इजलास में गैस जी क़ीमत में वाध जी समरी ते फ़ैसिलो न थी सघियो आहे। ACC गैस जी क़ीमतुनि बाबति समरी ते वधीक ग़ौर करण जो फ़ैसिलो करे वरितो आहे। इज़ाफ़े ते 1 साल में गैस जी क़ीमतूं 3 भेरो वधाई वेंदियूं ऐं ओघरा सिफ़ारिश ते अमल करण सां गॾु खेस सार्फ़िन ते तक़रीबन 100 अरब रुपयनि जो इज़ाफ़ी भार पवंदो। गैस जी क़ीमत में वाध 1 जनवरी 2024 खां करण जी तजवीज़ आहे। निगरान आणे वारे वज़ीर डॉक्टर शमशाद अख्तर जी सदारत हेठि इक़्तिसादी राब्ता कमेटी जो इजलास थियो। ज़रियुनि जो चवणु आहे त पेट्रोलियम डिवीज़न गैस जी क़ीमतुनि में वाध जी समरी पेश कई, पर ACC फ़ैसिलनि ते न पहुची सघी, जंहिंखां पोइ फ़ैसिलो कयो वियो त समरी ते वधीक ग़ौर कयो वेंदो। उन खां पोइ समरी ॿीहर मंज़ूरी लाइ पेश कई वेंदी। ACC जे मंज़ूरी खां पोइ क़ीमतुनि जी मंज़ूरी वफ़ाक़ी काबीना मां वरिती वेंदी। उन खां पोइ ओघरा तरफ़ां नोटिफिकेशन जारी कयो वेंदो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।